जेॾो तुंहिंजो ना वाजबी ओॾियाई मंगा रीय थंबे रीय थूणीअ तूं छपर तूं छां उॼाड़ो कहाँ तोखे मालूम सबकी सुबह जो सलाम मुंहिंजे प्यारनि मारूड़नि खे अदी भेनरुनि खे उस्ताद बिरादरी खे मुंहिंजे मन मां अवां भाइरनि भेनरुनि जे लाइ हज़ारे लखे दुआऊं अलाह साईं छल तव्हांखे को सवा न ॾींदो रब साईं तव्हां मुंहिंजे भेनरुनि भाइरनि खे हज उमिरो नसीब कंदो सुबुह जी मुंहिंजी दुआ आहे दिली दुआ आहे तव्हां सां गॾु इंशाअल्लाह ताला असां बि हज उमिरो ज़रूरु कंदासीं अलाह साईं असांजो महिरबानी आहे जंहिं पैदा कयो आहे उन जूं हज़ारे लखे असांजे मथां नेमतूं आहिनि अलाह साईं तव्हांखे ख़ुशाबाद कंदो दुआ गाहियूं अॼु काफ़ी लेट थी वई आहे ऐं असेंबली जो बि टाइम थियण वारो आहे असीं पंहिंजे माग पंहिंजे स्कूल पंहिंजे घर हर उस्ताद खे ॿ घर आहिनि हिकु घर आहे जिते असीं रिहाइश कयूं था ऐं ॿियो घर हीअ आहे स्कूल दोस्तो ॾिसो त असां 1:30 बजे ताईं हिन स्कूल में वेठा हूंदा आहियूं हिन मासूम ॿारनि खे दरस ॾींदा आहियूं तालीम तरबियत ॾींदा आहियूं इन करे हीअ बि असांजो घर आहे त दोस्तो लाइव असेंबली हलाईंदा आहियूं साइड जो माहौल आहे ॿार जेके आहिनि त उन्हनि खे असां कुझु करे बि कोन था सघूं दड़के दाब खां सवाइ मथां नोटिफिकेशन निकितल आहे पनिशमेंट त असांखे ॿार खे ॾियणी ई न आहे त अलाह साईं तव्हांखे ख़ुशाबाद कंदो असेंबली जी तयारी वठूं पिया ऐं दिलि चाहियो त तव्हांखे दुआऊं ॾियां ॾिसंदड़नि खे ॿुधंदड़नि खे दिली दुआऊं ॾियां ऐं मां बि अव्हां खां दुआनि जी ख़ैरियात वठां थो त अलाह साईं तव्हांखे ख़ुशाबाद रखंदो ऐं अव्हां बि असांखे दुआऊं कयो त अलाह साईं असांखे सिहत तंदुरुस्ती ॾे त जीअं असां हिन बचड़नि खे क़ौम जे ॿारनि खे पंहिंजे ॿारनि खे असां दरस तालीम ॾियूं त जीअं हीअ बि असां वांगुरु ई पढ़ी लिखी करे अॻिते वधनि ऐं इल्मु हासिलु कनि छो त इल्म खां बिना अंधेरो आहे इल्मु रोशन आहे इल्मु दुनिया जी टीं अख आहे ऐं उस्तादनि ते इहो फर्ज़ु आहे त उस्ताद वञी पंहिंजे स्कूलनि में ॿारनि खे तालीम ॾियनि उन्हनि खे होशियारु कनि असांजे मथां वॾो फर्ज़ु आहे क़ौमी फर्ज़ु आहे असांजे मथां ऐं ॿियो दोस्त तव्हांखे ॿुधाईंदुसि त असीं प्राइमरी टीचर आहियूं ऐं असांजी प्राइमरी टीचर्स जी पेटल तंज़ीम तबाह थी वई आहे हिकिड़ो नोटिफिकेशन कढियो अथनि नओं टीचर जेको आहे अञा उनजी मेंबरशिप बि न थी आहे उनखे उहिदेदारी ॾियणु नोटिफिकेशन कढणु यार इहो त वॾो ज़ुल्म आहे असांजी तंज़ीम खे अलाए छो तबाह करण वारा कहिड़ा कहिड़ा काज़ो अची निकिता आहिनि मां छा उन्हनि खे चवां त बिना ड्राइवर जे काज़ो ईअं बि रेल हले बाबा वञो वञी जो काज़ो इलेक्शन करायो हिते हिकिड़ा चवंदा इलेक्शन थिए कंहिंसा चवनि न थिए कंहिंजा मुद्दा खाज था हथ तां कराया वञनि यार वॾो ज़ुल्म आहे ऐं मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो रहां त हिन वक़्तु पेटल तंज़ीम खे 5 साल थी विया अरे हेॾो अंधेरो आइन में 3 साल आहिनि 3 सालनि खां पोइ इलेक्शन थियणी आहे ऐं उस्तादनि जो दिफ़ा त कोन थो कयो वञे ॾिठो वञे त मां त लाड़काणे जो मिसाल ॾींदुसि त असांजे लाड़काणे जी पेटल सौ सिधो उन्हनि त बाक़ाइदे माल ठाहिया आहिनि हिन टीचर्स कॉलोनी में तव्हांखे ॾेखारींदो आहियां हीअ टीचर्स कॉलोनी जो स्कूल तबाह थियल बर्बादु थियल जेको बंदि पियो हुयो ऐं इहो आहे ई तंज़ीम वारनि जो स्कूल जेको अॼु ॾींहुं ते हुननि सेमिस कोड न वठी सघियो आहे पोइ मूंखे पंहिंजे दोस्तनि चयो त यार हीअ स्कूल वञी खोल तूं महिनत कशां तूं हीअ स्कूल हलाए वेंदे मां चयो बिल्कुलु तव्हां यार सही था चओ पोइ मां ॼाणी वाणी हीअ अचे स्कूल वरितो आयमि जॾहिं त ताला भञणा पिया चाबियूं कोन अदा हीअं जो स्कूल खोलियां त अंदरि भूत बंगलो ऐं उन में अंदरि ॼारा मिटी हज़ारे सालनि जो ॼण हीअं जीअं काज़ो का पुराणियूं हवेलियूं हुजनि इहा हालत ई मूं अचे पाण पंहिंजे हिकिड़े पुटड़े खे वठी स्कूल साफ़ु कयोसीं वरी पोइ असीं तबलीग कईसीं घर घर वञी हीअ ॿार वरितासीं अदा आहिस्ते आहिस्ते हिन ॿारनि खे गॾु कयो आहे मूं अव्हां जाॾो इहे मूं ॻाल्हियूं यकी कंदो ईंदो आहियां भली कोई इन्वेस्टिगेशन बि करे भले पुछे बि मुंहिंजी चैलेंज आहे अगरि मां कूड़ आहियां त हीअ ॿार जेके आहिनि मूं गॾु कया
हिन वक़्तु 300 ॿार मुंहिंजे लॻभॻि थींदा आहिनि। काफ़ी ॿारनि खे मोटाए छॾींदा आहियूं। 2 उस्ताद ऐं छा कयूं, वेहण जी जॻह बि कोन्हे। हिन स्कूल में का शइ कोन हुई, न फर्नीचर, कुझु बि न, हिकु कुर्सी बि कोन हुई। घरऊं कुर्सियूं खणी अचे काज़ो हिते पंहिंजे हिन स्कूल खे मचायोसीं। ॿार फर्श ते पढ़ंदा हुया। तनज़ीमूं जेके असां जूं आम भलाई वारियूं आहिनि, काफ़ी दोस्तनि खे हुनखे चई करे अदा में फर्नीचर बि जेको आहे उहो दोस्तनि खां वरितो। हुननि चयो अदा का तव्हांजी ज़िमेवारी सां असां ॾियूं था। शाबाश आहे हुननि खे। फर्नीचर उन्हनि ॾिनो जेको हिन स्कूल में अव्हांखे ॾेखारींदो रहंदो आहियां। उहे ॿार जेके आहिनि त पट ते वेहण वारा अॼु डेस्कनि ते वेठा आहिनि, बेंचुनि ते वेठा आहिनि। अलाह तव्हांखे ख़ुशि रखे। हुन खां पोइ मुंहिंजे ज़हन में इहा शइ आई त छो न हिन ॿारनि खे यूनिफॉर्म सिस्टम करायां। मूं कोशिशि वॾी कई, ॿारनि खे चयो बाबा यूनिफॉर्म वठो, छो त काफ़ी ॿार हिते असांजो हिकिड़ो प्राइवेट स्कूल आहे, उन स्कूल मां ॿार मूं ॾे आया तालीम जे करे। जॾहिं असांजी तालीम जी वाखाण हली, असीं कोशिशि कईसीं हिन ॿारनि खे सिंधी, अरबी, उर्दू, हर जेके असांजूं ॿोलियूं आहिनि उहे तक़रीबन 4 हलंदियूं आहिनि ॿोलियूं, सिंधी, अरबी, अंग्रेज़ी, उर्दू। त इहे ॿोलियूं असां हिननि खे सेखारियूं आहिनि। उहे पोइम वग़ैरह हर शइ सभु कुझु ॻाल्हाईंदा आहिनि। अॼु उहे मुंहिंजा ॿार असेंबली में रोज़ानो अव्हांखे ॾेखारींदा आहिनि पंहिंजी लाइव मंज़र। उन में ॿार क़ुर शरीफ़ जी तलावत कंदा आहिनि, उनजी माना पढ़ंदा आहिनि अरबीअ जी। हाणे ॾिठो वञे त हर घर में क़ुर शरीफ़ पिया आहिनि, कंहिं वटि माना वारा बि आहिनि, पर ॾिठो वञे त का कोई क़ुर शरीफ़ माना वारो घटि था पढ़नि। हाणे अरबी ॿोली आहे, जेकॾहिं असां माना वारो क़ुर शरीफ़ पढ़ंदासीं, उन में हर शइ लिखी पई आहे, त पोइ उहो पढ़ी करे असां अञा अमल न करियूं त पोइ असीं नाले जा मुस्लमान आहियूं। हिते ॾिसो त व्याज खोर एॾा आहिनि माण्हू जो रुॻो व्याज हले थो पियो। व्याज जी बीमारी आहे वॾी। हिन टीचर्स कॉलोनी जा किरोड़े रुपया अकाउंट में पिया आहिनि, जो व्याज पेटियल असांजो लाड़काणो ज़िलो सिटी इहे खाईंदा आहिनि, तालको। मां क्लियर चवां थो त इहे पैसा काॾे विया। हीअ टीचर्स कॉलोनी तव्हांजे साम्हूं आहे, जंहिंखे अॼु ॾींदे बाउंड्री वाल कोन्हे को, गैस कोन्हे की, बिजली कान्हे का। अहिड़ो ज़ुल्म यार, कहर बगदाद छा चइजे। हीअ स्कूल आहे जेको तबाह थियल, जंहिंजो अॼु ॾींदे सेमीज़ कोड कोन वरितो आहे। मां सलाम पेश कंदो आहियां हमेशह मरहूम लियाकत देदड़ साईं खे, जंहिं उस्तादनि जे लाइ हीअ भलाई जे लाइ कादो टीचर्स कॉलोनी ठाही, पर पोयनि हुननि खे तबाह बर्बाद करे छॾियो आहे। रुॻो पंहिंजा पैसा कादो हितां हासिलु कया अथनि ऐं भताखोरी, अहिड़ो ज़ुल्म। मां त इहो ॾिसंदड़नि खे चवां थो पियो त जेके ख़ासि तौर ते मां प्राइमरी उस्ताद जेके आहिनि असांजा लाड़काणे ज़िले जा, उहो ॿुधायां बाबा हे करप्शन जो गढ़ अथव, हिते ज़ुल्म अथव वॾो। अॼु ॾींहं ताईं पेटियल जो को माण्हू मूं ॾे कोन आयो आहे। नई वरी टीचर्स कॉलोनी सोसाइटी जो का को चेयरमैन वग़ैरह कुझु बि न। चेयरमैन बि बार बार मटाया था वञनि, माल नथो मिले त हल बाबा चेयरमैन मटाए। यार अहिड़ो ज़ुल्म। मां चिटा लफ़्ज़ थो चवां त करप्शन जो गढ़ लाड़काणो ज़िले जो पेटियल अथव, जिन हिन पेटियल तंज़ीम खे तबाह कयो ऐं गुलाम सुल महर सां बांह बांह में मिलाए। अवल त असां पाण मां मञा थो त गुलाम सुल महर खे असां इलेक्शन कटराईंदे, हुन खां पोइ हिननि यारनि जो का बाक़ाइदे माल ई माल हया आहिनि। ज़ुल्म, कहर, पेटियल जो नालो, बाक़ी वञी का ऑफिसरनि खां भताखोरी वठणु, उस्तादनि सां ज़ुल्म करणु, उस्तादनि जो दिफ़ा न करणु। बाबा पेटियल तंज़ीम उस्तादनि जे दिफ़ा लाइ आहे न। जॾहिं दिफ़ा ई नथो मिले पोइ इहा तंज़ीम कहिड़े कम जी। त लाड़काणे ज़िले में त शुरात इहा ई थींदी आहे, ॾाढो इलेक्शन में वोट वठी ऐं पोइ असीं अला तोहर कंदा आहिनि। हवाए फर्नीचर हेॾो लखनि किरोड़नि जो आयो आहे, हणु भाउ उतां बसि शेयर कराए, कुझु बि न। पोइ इहो या वञी ऑफिसरनि खे ब्लैकमेल कंदई त हिन खे हिते बदिली कर, हिनखे हीअं कर, हिनखे हीअं कर। यार ज़ुल्म आहे, कहर आहे हिते लाड़काणे ज़िले में। बाक़ी ॿियनि ज़िलनि जी सभिनी खे ख़बर आहे। मां पंहिंजे ज़िले जी ॻाल्हि कंदुसि त दोस्तनि खे इहो बि चवंदुसि भाउ हाणे जे इलेक्शन थिए बि न, पंहिंजे वोट जो इस्तेमालु सही कजो। मां वटि वॾा सबूत अथव। मां बिल्कुलु काज़ो इलेक्शन जे नज़दीक अव्हांखे सबूत बि पेश कंदुमि त हे ॾिसो काज़ो असांजे ज़िलो जेके सदर पाण खे सॾाइनि था अॼु ॾींहं ताईं एक्सपायर सदर। ज़ुल्म आहे यार, कहर। ॾिसो त सही न, अञा ताईं पेटियल बि हिते लाड़काणे में हले थी, पर सिंध में बि हले थी। जॾहिं त 3 साल पूरा थी विया, माना आइन जी लताड़, आइन जो काज़ो जेको किताब आहे न, रीड़ियूं रीड़ियूं करे छॾनि कपिड़े वांगुरु, काज़ो फाड़े चीरे काज़ो। छाजा तव्हां सदर आहियो? हा, छो था सदर पाण खे सॾायो? तव्हां जॾहिं इलेक्शन ई न करे सघिया आहियो, ना आयल आहियो, ना आयल।
हाणे इलेक्शन जो दौरु अचण वारो आहे असां वरी ॾिसंदासीं ऐं वरी उहे असांजा जेके उस्ताद बिरादरी वरी बि उन्हनि खे वोट ॾेई चाढ़ींदा अड़े बाबा असांजे वोट ते खाए नथा सही सिधी जेका भताखोरी अथव डीओ टीओ सभिनी खां डायरेक्टर खां माल हयूं चुप कयूं वेठा आहिनि असांखे फ़ाइदो छा ॾिनो आहे हिननि कुझु बि न ॾिनो अथनि कहर अथव ज़ुल्म वॾो असां पाण हिननि खे वोट ॾेई आणीं था तव्हां ज़ुल्म असांजे मथां कयो कहिड़े उस्ताद खे फ़ाइदो मिलियो आहे बदिलनि जा मसइला इलाही मसइला आहिनि हर को पैसा ॾेई का कम थो कराए सो अलाह तव्हांखे ख़ुशि रखे सदाईं आबाद हुजो असेंबली जो टाइम बि थी वियो आहे वरी असां लाइव असेंबली जी पंहिंजी कोशिशि कयूं ॿारड़ा मुंहिंजे हिन स्कूल जा आहिनि थोरो साइड जे हवाले सां हीउ ॾिसो अञा ॿारड़ा अचनि था की पंध में के किथे हीउ मंज़र ॾिसो असां तव्हांजे आॾो आहियूं मुंहिंजा दोस्तो मां हीउ आॾो आहियां तव्हांजे हीउ स्कूल हीउ मुंहिंजा ॿारड़ा जे असां इल्मु न ॾियूं असीं न पढ़ायूं स्कूलनि में न वञूं पोइ असांखे जेको वणे सो तव्हां सज़ा ॾियो जेके अल्फाज़ चओ ऐं हिते लाड़काणे पेटल जा जेके मां कसम घणी ॻाल्हि थो कयां ख़ुदा खे हाज़ुर नाज़ुर सम्झी इहे ड्यूटी न कंदा अथव इहे सॼो ॾींहुं ट्रेज़री में कादो रुगो वतन घुमंदा फिरंदा ऐं माल रुगो मेड़ींदा अड़े भाउ तव्हां उस्ताद वञी पढ़ायो न मां जॾहिं बि कादो हिननि खे ॾिसां को जंहिं ॾींहुं मां को वञा थो पंहिंजे ई कम कार सां सदा ई ट्रेज़री ऑफिस में वतंदे घुमंदा रुलंदा पिनंदा रुगो पैसे जे गॾु अबा ट्रेज़री में आयो दुनिया सॼी ख़बर आहे त ट्रेज़री में गिव टू टेक जो जान आहे ॾोकड़ ॾे ॾोकड़ वठि रुगो ॾोकड़नि जी रांदि आहे अलाह तव्हांखे ख़ुशि रखे जेकर पढ़ाईंदड़ जेका हुजे न तनज़ीमी माण्हू त मां सच ॻाल्हाए तव्हांखे ॿुधायां न त अदा हे पढ़ाईंदा आहिनि मां कसम ख़ुदा जो खणी ॻाल्हि थो कयां अलाह जी ज़ात जो कसम नथव पढ़ाईंदा तालीम जा दुश्मन अथव क़ौम जा दुश्मन अथव उस्तादनि जा दुश्मन आहिनि अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातहू असेंबली तयारी कयूं वरी तव्हां सां